नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त दुश्मन जो ॼमी मुक़ाबिलो करे खेसि शिकस्त ॾींदड़ ज़मीनी फ़ौज ऐं हवाई फ़ौज या सामूंडी फ़ौज बि कंहिंखां घटि न आहे। सेप्टेम्बर जी जंग में पाकिस्तान सामूंडी फ़ौज जी बहितरीन कारकिरदगी यादि में हर साल 8 सेप्टेम्बर खे सामूंडी फ़ौज जो ॾियारो करे मल्हायो वेंदो आहे। 1965 जी जंग में ज़मीनी ऐं हवाई फ़ौज सां गॾु सामूंडी फ़ौज जे जवाननि बि पंहिंजो ज़ोर ॾेखारे मुल्क जी बचाव जा फ़र्ज़ अंजाम ॾिनो आहे। 8 सेप्टेम्बर ते सामूंडी फ़ौज तारीख़ लिखंदड़ द्वारका में दुश्मननि जी दलीलनि खे ॾकाए छॾियो। पाकिस्तान जी वाहिद आबदोज़ गाज़ी पंहिंजे नाले जो मान रखियो आहे। सामूंडी फ़ौज जे ॾियारे ते नेवी चीफ पंहिंजे पैगाम में चयो आहे त सामूंडी फ़ौज दुश्मन जो हर वार जो जवाब ॾियण जी भरपूर सलाहियत रखे थी। अॼु जो ॾींहुं सामूंडी फ़ौज जे जवाननि जी शुजाअत खे यादि ॾियारींदो आहे। हिन ॾींहुं सामूंडी फ़ौज जे जहाज़ भारत जी सामूंडी किनारे ते हमलो कयो ऐं द्वारका में भारतीय रेडार स्टेशन खे तबाह करे छॾियो। हिन चयो त रत जे आख़िरी फुड़े ताईं पंहिंजे मुल्क जो दिफ़ा कंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।